नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त गीता में श्री कृष्ण हाँ अर्जुन खे पंहिंजो विराट रूप थो ॾेखारे, हाँ जंहिंमें एतिरा देवताउनि जा मुंहं ॾेखारिया अथनि, हाँ त इन जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, विराट रूप में जो पाण ॾिसंदा आहियूं न, पहिरियों जो मुख जेका एॾा सारा सर हूंदा आहिनि न, उन्हनि में पहिरियों देव जा मुंहुं ॾेखारिया अथनि, पोइ धीरे धीरे पंडित आदिनि जा, पोइ असुरनि जा मुंहुं ॾेखारिया अथनि। ऐं हथनि में बि शक्ति जे नाम सां पाण देवी देवियुनि खे पूजदा आहियूं, भई संतोषी देवी, विद्या देवी, ये अलॻि अलॻि शक्तियुनि ऐं देव सां पाण हनुमान खे ऐं हिननि खे, त सभु बि हुनजे हिन विराट रूप में ॾेखारिया अथनि। हथनि शस्त्र जो पाण देवियुनि खे ॾींदा आहियूं, उहे शस्त्र बि ॾेखारिया अथनि। त हिन जो अर्थ छा आहे कि आत्मा, हिकु आत्मा हूंदी आहे न, एक्टर हूंदो आहे, भई एक्टर पहिरियों फिल्म ठाहिण शुरू कंदो आहे, धीरे धीरे जॾहिं ॾाढी सारी फिल्मूं ठाहे छॾंदो आहे त छा थींदा आहिनि, इन ई एक्टर हिन मूवी में इहो रोल वॼायो अथई, इन ई एक्टर हिन मूवी में, त उअं ई आत्मा बि हिकु एक्टर आहे। ऐं इहा एक्टर सतयुग खां वठी करे पार्ट वॼाईंदी आहे। भई कोई आत्मा सतयुग खां वठी करे थी वॼाए, कोई सतयुग जे विच में थी अचे, कोई सतयुग जे अंत में थी अचे, कोई त्रेता युग में थी अचे, कोई द्वापर युग में थी अचे, कोई कलयुग में थी अचे। त ये विराट रूप हुन आत्मा जो प्रतीक आहे जेकी सतयुग जे आदि में ईंदी आहे। अच्छा, देव आत्मा। अच्छा, जेकी देव आत्मा जो सतयुग में ईंदियूं न, त उहो पुनर्जन्म वठी वठी करे ये सभु रूप धारण कंदियूं आहिनि। अर्थात हिन आत्मा में एतिरी शक्ति हूंदी अथसि कि देव ऐं देवी जे रूप में पाण एॾे सारे देवी देवताउनि खे पूजूं था न, सभु अलॻि अलॻि न आहिनि, उहे हिकु ई आत्मा जा एॾा सारा रूप आहिनि। अर्थात उहा ई आत्मा कॾहिं शंकर जहिड़ो तपस्वी रूप धारण कंदी, उहा ई आत्मा कॾहिं ब्रह्मा ठही वेंदी ऐं परमात्मा जो मददगार ठहींदी नई सृष्टि जी स्थापना करण लाइ। उहा ई आत्मा कॾहिं ये हनुमान ठहींदी, महावीरता जो पंहिंजो रूप ॾेखारींदी। उहा ई आत्मा काली ठही वेंदी, काली देवी जे अॻियां कोई बि असुरी संस्कार स्वभाव वारो ठहे न सघंदो आहे। अर्थात पंहिंजी आत्मा में जॾहिं एतिरी शक्ति ईंदी आहे कि कोई बि कलयुगी आसुरी शक्ति पंहिंजे अॻियां ठहरे न सघे, त उहो शक्ति खे माण्हू काली जे रूप में पूजदा आहिनि। भई काली खे माण्हू ड्रिजदा आहिनि न, कारे माण्हुनि खे करे। अर्थात पाण खे एतिरी शक्ति ईंदी कि कोई बि कारी चीज पाण जे साम्हूं ठहरे न सघंदी। त इहे सभु शक्तियूं आत्मा में कॾहिं ईंदियूं आहिनि जॾहिं आत्मा हिन संगम युग ते परमात्मा खां उहे सभु शक्तियूं वठंदी आहे, ऐं वठी करे जॾहिं सतयुग खां पार्ट वॼाए थी, त सतयुग में त हुनजो कहिड़ो पार्ट हूंदुसि, लक्ष्मी नारायण। त्रेता में हुनजो पार्ट हूंदुसि राम सीता ठही करे, जहिड़ा गुण स्वरूप ठही करे जीवन जीए। द्वापर युग खां उनजा जीअं जीअं दुनिया में दुख वधंदो वेंदो, उन रूप में हुन आत्मा खे माण्हू यादि कंदा ताकि हुननि को शक्ति मिले जंहिंसां उहे पंहिंजे दुखनि खां मुक्त थियनि। छो जो द्वापर युग में विकार ईंदा आहिनि न, त आत्मा खे दुख थींदो आहे, त उहो अलॻि अलॻि शक्ति खे, अलॻि अलॻि शक्ति जा अलॻि अलॻि रूप ठाहे करे हुनजी पूजा आदि कंदी आहे। अच्छा, हाँ, त उहे शक्तियूं हुन आत्मा में हूंदी अथसि। अच्छा, त उन आत्मा खे द्वापर युग खां माण्हू हुन रूप जे में हुन रूप सां उहो हुनखे यादि था कनि शक्ति जे लाइ। हिन आत्मा में ये सभु शक्तियूं हूंदियूं अथसि, लेकिन परमात्मा जेका हुनखां परमात्मा खां हुन शक्ति वरितई त थोड़ी 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 हूंदी अथसि हुन समय। लेकिन कलयुग में अंत में अची करे उहा ई आत्मा छा ठही वेंदी आहे,
असुर। अच्छा। उन ही आत्मा में कहिड़ा स्वभाव संस्कार अची वेंदा आहिनि? आसुरी। हाँ, छो जो कलयुग अंत ताईं त घोर विकार अची वेंदा आहिनि। भक्ति भी तमो प्रधान थी वेंदी आहे। जेके ॾिसो भगवान जे रूप में समझी करे यादि कंदा आहिनि। अॼुकल्ह मैजिक केॾो थी वियो आहे। ऐं भक्ति में अॼुकल्ह पहिरियों त चलो भक्ति जंहिंखां जो पुॼे उहो कंदा हुया। अॼुकल्ह त कुछ न करूं, कुछ नथो पुॼे त माण्हू ॿियो ड्रिजाईंदा आहिनि। ॾिस तूं हीअं न कंदी आहे त ये देवी देव नाराज़ थी वेंदी, पोइ तुंहिंजे मथां पाप ईंदी, तोखे क्रोध तुंहिंजे मथां क्रोध कंदव न। त ये तमो प्रधान भक्ति थींदी आहे। त कीअं आत्मा में ही शक्ति जी गिरावट थींदी वेंदी आहे ऐं आत्मा ही देव आत्मा खां असुर ठही वेंदी आहे। त ये हिन पूरे विराट रूप में ॾेखारे अथई। उहो ही आत्मा जंहिंमें आसुरी स्वभाव संस्कार ईंदा आहिनि, उहो ही आत्मा परमात्मा खे कलयुग जे अंत में यादि करे वापसि खां उहो देव आत्मा ठही वेंदी आहे। वापसि खां उहो पंहिंजी शक्तियूं परमात्मा खे यादि करे धारण करे पोइ देव आत्मा थी वेंदी आहे। त ये ही जेका विराट रूप में पाण अलॻि अलॻि चीजूं ॾिसूं था, अलॻि अलॻि मुंहुं, अलॻि अलॻि हथनि में चित्र ॾिसूं था, अर्थात अलॻि अलॻि शक्ति जा प्रतीक। अच्छा। हाणे अहिड़ो कोई हनुमान कोई देव न आहे, लेकिन हनुमान जी खे पाण खे विशेषता जे लाइ यादि कंदा आहियूं, महावीरता जे लाइ। पाण हनुमान चालीसा पढ़ंदासीं, हनुमान खे यादि कंदासीं त पाण खे ड्रिज न थींदो, निर्भयता जी शक्ति ईंदी है न। महावीर अर्थात जो चाहे कहिड़ी बि जॻह वञी थो सघे। त पाण खे उहो हनुमान जहिड़ो देव खे न वठी वञिणो आहे काॾे बि। हनुमान अर्थात महावीरता जी शक्ति धारण करे पाण खे हर कार्य करणो आहे। महावीरता जी शक्ति जो प्रतीक हनुमान ठाहियो अथई। गणेश खे विघ्न विनाशक चईंदा आहिनि। जॾहिं पंहिंजे पाण में विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति ईंदी त पाण हिकु हिकु गणेश जे रूप में माण्हू पाण खे यादि कंदा। पंहिंजे पाण में विद्या सुठी ईंदी त पाण खे हिकु हिकु ॼणो सरस्वती जे नाम सां यादि कंदा। ठीकु आहे। विराट रूप अर्थात हिकु ई आत्मा में परमात्मा द्वारा हिकु ई आत्मा जॾहिं सर्व शक्ति प्राप्त करे छॾंदी आहे तॾहिं हुनजो रूप अर्थात उहा पंहिंजे पूरे कल्प जे लाइ तयार थी वेंदी आहे। अच्छा। उही आत्मा पूरे कल्प जे लाइ तयार अर्थात उही आत्मा हाणे संगम युग में परमात्मा खां शक्ति वठी सजी वई, पोइ धीरे 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 से सत्य त्रेता द्वापर कलयुग पास करे पोइ उहो अंत में ईंदी त उहा असुर ठहींदी, वापसि खां उहो पोइ देव ठही वेंदी। त अर्जुन जॾहिं चईंदो अथसि न मूंखे तव्हांजे हिन रूप जो दर्शन करायो, त हुनखे चईंदो अथसि न कि हिन जे लाइ तोखे दिव्य चक्षु खपई। असां हिन अखियुनि सां पाण न ॾिसी सघंदा आहियूं, हिन अखियुनि सां शक्ति थोरी ॾेखारे में ॾींदी आहिनि। जॾहिं पाण खे आत्मा सम्झंदासीं त शक्तियूं कंहिंखे महसूस थींदियूं आहिनि, आत्मा खे। त आत्मा में केतिरी शक्तियूं आहिनि। आत्मा में सुठी खां सुठी शक्ति बि हूंदी आहे, बुरी खां बुरी शक्ति बि हूंदी आहे। त हुन कृष्ण जी आत्मा अर्जुन खे पंहिंजी सभु शक्तियूं ॾेखारियूं। तूं ॾिस, लेकिन पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे ॾिसजे तॾहिं तोखे इहा नज़र ईंदी कि कीअं आत्मा देव आत्मा खां असुर आत्मा ठहींदी आहे। अच्छा, ठीकु आहे जी। तो दीदी दिव्य चक्षु मतलब ज्ञान का नेत्र? हाँ, ज्ञान जो टियों नेत्र अर्थात आत्मा जो, आत्मा जी स्मृति में पाण अखियुनि सां ॾिसूं कि मां आत्मा हुन आत्मा जो वो रूप थी ॾिसां कि उहा आत्मा कीअं अलॻि अलॻि जन्मनि में अलॻि अलॻि पार्ट वॼाईंदी आहे। हुन आत्मा में केतिरियूं शक्तियूं अथसि कि वो कॾहिं बि चाहे जंहिं शक्ति सां उहो रूप धारण करे वो पार्ट वॼाएगी। अच्छा। हाँ, तो छो जी आत्मा में ही शक्ति हूंदी आहे न, इन करे आत्मा खे दिव्य चक्षु चईंदा आहियूं, जेके टियों नेत्र बि चईंदा आहियूं, अर्थात आत्मा जी स्मृति में
आत्मा के पंज बण के आत्मा समझी करे हिन अखियुनि सां पाण सभु चीजूं ॾिसंदासीं उनखे चइबो आहे दिव्य नेत्र सां ॾिसणु, दिव्य चक्षु। अच्छा ठीकु आहे? ठीक है दीदी। हाँ थैंक यू। थैंक यू।